जो जीव जियारे सो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तक़दीर ऐं तारीख़ ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो, सो जीअंदो रहंदो। अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वेंदा आहिनि, पर के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जीआरे वेंदा आहिनि। अहिड़ी तरह हिन मर्द मुजाहिद खे आउं हमेशह यादि कंदो आहियां, जहिड़ी तरह हिन दादू मेहड़ में तरक़ियाती कमकार कराया आहिनि। सियासत जो हिकु वॾो नाव जंहिंसां लखे माण्हू अॼु बि बेपनाह मोहबत कंदा आहिनि, उनखे मरहूम काज़ी शफ़ीक अहमद मैसर जे नाव सां सुञातो वञे थो। हीअ आहे काज़ी अलाह बख़्श गवर्नमेंट बॉइज़ डिग्री कॉलेज काज़ी आरिफ तालका मेहड़। हिन शहर खां इलाही काफ़ी दूर दूर खां पढ़ण लाइ नौजवान ईंदा आहिनि। तालीम जो आला मयार, इल्म दोस्त उस्ताद मुक़रर आहिनि। हिन कॉलेज जो संगे बुनियाद मरहूम काज़ी शफ़ीक अहमद मैसर पंहिंजे हथड़नि मुबारकनि सां पाण रखियो हो, जेको अॼु जे नौजवाननि लाइ हिकु बहितरीन तालीम जो मर्कज़ पिणु आहे। सिटरूं आदिल एहसान मैसर। काज़ी शफ़ीक अहमद मैसर साहब जेको हिन एरिया खे ही कॉलेज ॾिनो, 2013 खां मां हिते त प्रिंसिपल कमु कयां पियो। ज़बरदस्त बिल्डिंग ठहियल आहे, 12 करोड़ जी बिल्डिंग ठहियल आहे। 750 ॿार हिन महिल पढ़नि था हिन एरिया में। ॾाढी ख़ूबसूरत सिंध जे हिकिड़े बहितरीन जो ख़ूबसूरत बिल्डिंग आहे। इहा काज़ी साहिब जी कंट्रीब्यूशन आहे हिन एरिया जे लाइ। ऐं मां सम्झां थो त इहो सुजाग दिमाग़ माण्हुनि जो ई कमु हूंदो आहे त पंहिंजे क़ौम जे लाइ जेको आहे हेॾा वॾा इदारा ठाहिनि। ऐं असुलु क़ौम जे हक़नि जे लाइ जेका न इदारा ई असुलु मोर्चा हूंदा आहिनि, जितां हक़ जी जंग विढ़ी सघे थी। ऐं काज़ी साहिबु अहिड़ो हिकिड़ो बाशऊर इंसानु हुयो, जंहिं हिन एरिया खे हेॾो वॾो इदारो जो पासो ॾिनो आहे। ऐं अलाह ताला हुनखे मग़फ़िरत कंदो। ऐं हीअ सदके जारिया आहे, जेके ॿार हिते पढ़नि था सम्झो त हुनखे हुनजो सवाबु जो पासो मिलंदो। अचो तव्हांखे मां लाइब्रेरी ऐं कॉलेज जा ॿिया हिसा ॾेखारियां थो, त तव्हां ॾिसो कॉलेज में, ऐं उहा तव्हां विज़िट कयो। हीअ असांजी कॉलेज जी लाइब्रेरी आहे, जंहिंमें 1500 खां मथे किताब आहिनि। 7 सालनि जे हिन कॉलेज जे उमिरि में असां हिन कॉलेज खे जेको आहे थोरो बहितरीनु ख़ूबसूरत लाइब्रेरी ॾिनी आहे, जंहिंमें छोकिरा जेके आहिनि सभई स्टूडेंट्स जेके आहिनि वेही करे किताब पढ़ंदा आहिनि। ऐं रेफरेंस बुक्स बि हिते आहिनि, ऐं हर क़िस्म जा किताब उन्हनि खे हिते अवेलेबल आहिनि, जेके हिते ॾाढो पुरसकून अंदाज़ में माहौल तव्हां ॾिसो था पिया हिते पढ़ंदा आहिनि। उन खां पोइ जेके हिते असां वटि वॉल पोस्टर लॻल आहिनि, इहे असां मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ थियूं आहिनि, कल्चरल प्रोग्राम थिया आहिनि, स्पोर्ट्स जा थिया आहिनि, ऐं सीरत नबी ते प्रोग्राम थिया आहिनि, टूअर्स ॿारनि जा कराईंदा आहियूं। ऐं जेके बि प्रेज़ेंटेशन ॿारनि जूं थींदियूं आहिनि, मोस्टली विज़िटर्स असां वटि तमामु घणा ईंदा आहिनि। तालीमी इदारनि जा, कॉलेजनि जा, हाई स्कूलनि जा, उन्हनि जूं पिक्स लॻल आहिनि। ऐं सॼा डायरेक्टर साहिबान, मुदीर साहिब, इहे सभई मौजूदु आहिनि। दुआ होटल आहे, मुख़्तलिफ़ इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ माण्हू। ही काज़ी शफ़ीक साहब जो दोस्त अकबर बुगियो साहब, इहो कस्टम ऑफिसर थी रिटायर थियल आहे, कराची रहे थो। हे सिर्फ़ु ॾिसण आयो काज़ी साहब कॉलेज थो करे, हाणे असांजो वास्तो थी वियो अथव, दोस्त थी वियो अथव। बहितरीनु माण्हू, हाणे पुटु हिकिड़ो दुकान ॾिसी रहियो अथव, हाणे सेक्रेटरी। हीअ जेको आहे सो असांजी भट्टी साहब आहिनि, जेके डायरेक्टर आहिनि कॉलेज शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी। असां 2 साल असां एफिलिएशन हिन कॉलेज जी वरिती। ऐं भट्टी साहब इहो चयो त कुझु तव्हां वटि उस्तादनि जी शॉर्टेज आहे, पर ॾाढी ज़बरदस्त काज़ी साहब जी बिल्डिंग ठही रही आहे, ऐं हिन एरिया खे फ़ाइदो थींदो। त
इन करे मां तव्हांखे डिग्री जी एफिलेशन ॾियां थो उनजी वॾी महिरबानी। हाणे असांजो डिग्री कॉलेज आहे, 150 खां मथे ॿार पढ़ंदा आहिनि 2 सालनि में, ऐं इनशाला हिन लाइ कंहिंखे हिन जो फ़ाइदो थींदो। असांखे वॾी ख़ुशी थी थिए त गांधी साहिबु हिकिड़ो क़ौम दोस्त इंसान हुयो, वतन दोस्त इंसान हुयो, जंहिं हेॾो वॾो अदीम इदारो हिन इलाइक़े खे ॾिनो ऐं गांधीयात जो ॾींदो आहे, हिते लॻाईंदो आहे। ऐं ॻोठ में हिकिड़ो एॾो ज़बरदस्त सामान असांजो सभु भरी ना वेट थी करो हाणे तो आहे न थींदी आहे। हा